अरे अरे हल चबाने चिबाने करे छॾाए। कमदार माण्हू आहे या चराख? अरे रे मूंखे तो चराग चई कयाई न वञ थक। चराख खे चराख ई चइबो न कमदार। वार सुवे या वञे कोरट। कोरट? हा कमदार, नाइंसाफ़ी जो अज़ालो कोरट में ई थींदो न। नाइंसाफ़ी? कमदार, बिना ॾोह जे यूसुफ खे बदिराए उन जी जंग ज़ाया कराई। इहो बि त ॾोह आहे न। अरे हाँ जब छा थो? अरे उन जी जंग मूं ज़ाया कराई आहे? हा कमदार हा, तो कराई आहे जंग ज़ाया। वारस खे सॼी ख़बर आहे। के ॿुधायो तोखे? मूंखे मलाइकनि ॿुधायो आहे, मलाइकनि। हाँ साईं, मौत मरज़ी करामत वारो आहे जो हिनखे था ॿुधाइनि। अरे बसि कर सिकाई न लठियूं मथे वारियूं। न बाक़ी अड़े कमदार, लाहौती अलॻि आहियां त हिंगला जी अलॻि। वॾी ॻाल्हि आहे। हाणे साईं नौरीनो बि हलियो आहे निमाज़ पढ़। और हाणे निकुर त कयाई न वञ धक पुॼाणे मौला। ॾिस कमदार ॾिस, मां सीरियस आहियां, मज़ाक न सम्झ। शायद जेको चयुमि आई ॻाल्हि सम्झ में। ॻाल्हि त ॿुध, सरदार ते हमिलो कराई तूं ऐं बदिराई यूसुफ खे। अरे मूं हमलो करायो आहे? तोखे केरु चोरियो आहे? अड़े कमदार, वारिस पाण चुरंदो वतंदो आहे, पाण। इन ॻाल्हि जी त यूसुफ साक खणी वियो त मां न आहियां इन मामले में। अरे यूसुफ मसीद जो कख आहे। कूड़ी साख तो खणे, कूड़ी साख कूड़ो थी पहिरें नंबर जो इहो। ॾिस कमदार, मूंखे खुड़क पई आहे। हाणे फ़ैसिलो ॾे या जवाब ॾे। अरे हाणे डर था त थी न वञे, वञ थक निकिर था। ठीकु आहे त पोइ हाणे पाण कोर्ट में मिलंदासीं। हा ठीकु आहे ठीकु आहे। फकस हिनखे के चोरियो आहे या हिनखे पतो पइजी वियो आहे। पर मां बि कमदार आहियां, कमदार। अहिड़ो वञ थक कदो माज़ ॼाणे मौला पोइ। मूंखे बसि तव्हां इहो ॿुधायो केरु आहिनि ऐं किथे आहिनि? मां तोखे मौत जे मुंहं में वञणु कोन ॾींदसि। मूंखे पंहिंजे बाबा जो पलान करणो आहे। कानून जी ताक़त खां मथां कोई बि न आहे। अम्मा, मां हुननि खे अदालत जे कटहरे में बिहारींदसि। तूं छा थी सम्झी त मूं कुझु बि कोन कयो हूंदो? ख़ामोश थी वेही रही हूंदसि, पर हुननि जा हथ एतिरा त मज़बूत हुआ जो मखण मां वार कढण जीअं पाण खे आजो कराए ॾींदा हुआ। मूं चयो न अम्मा, हाणे दौर मटिजी वियो आहे। हाणे हुननि जे ज़ुल्म जो सिज लही चुको आहे। मूंखे ॿुधायो केरु आहिनि ऐं किथे आहिनि? सदन शैतान जी मुनकर। सरदार मिलियो? कोन न मिलियो। काॾे वियो? जन्म में वियो। मूंखे कहिड़ी ख़बर में काॾे वियो? बसि कोन मिलियो। वकील जा सुवाल जवाब वेठी कर। इहो को जापान कोन वियो हूंदो, हिते ई हूंदो। थी सघे थो पर ज़ाहिर कोन कयो। हा सोजरा, केस जे करे कोन मिलियो हूंदो तोसां। केस को मूं त कोन कयो आहे। तूं माना सनम ऐं सनम माना तूं। सनम बि कोन कयो आहे। पर हू त सम्झे थो न त तव्हां ई कयो आहे। इन करे त इन कमदार धमकी ॾिनी आहे त लॾो खणो खणो, लॾो हिकदमि खणो। कीअं बि करे मिलीस। पंहिंजा कख छॾण ॾाढा ॾुखिया आहिनि सोजरा। तॾहिं त वियो होमांसि न। ॿिन्ही में ठाह कराए। सो बि त मंझंदि न। तूं सनम खां छुटे, ऐं मञरायांसि थी। उतो वारो सरदार ख़ान बि त मञे। ॻोठ जा न हुजनि सां न त एतिरो कोन सताए, एतिरा ॾंभ कोन ॾियां। इहा बि हक़ीक़त आहे। फिर बार में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं इहो तकरार ख़तमु न थियो त इहा तकरार जी तरार वठी छॾ।
कमदार जंहिंजूं ॿाहूं उभ छुहंदियूं न उन्हनि खे झुकाइण एतिरो सवलो नाहे हूंदो। बाबा साईं तव्हांजी ॿाहूं उभक में मथे थियूं पहुचनि। बाबा साईं एसपी जी तव्हां जेकी छा औकात आहे? इन एसपी जी औकात छा आहे? ॾींहं ॾिठे जो आसमान में तारा ॾेखारींदोमांसि, तारा। बाबा साईं पंहिंजा त हुनखे कुझु बि कोन थिए। अरे यको ज़मानत कराइण जे पोयां लॻो पियोसि, उन जे करे ॾींहं लॻी विया। हाणे इन नौरोज़ खे बि इतला कयो अथनि। मुबारकूं बाबा साईं, ज़मानत जूं मुबारकूं। मूंखे त ॾाढो भाव हो बाबा साईं। छाजो? बाबा साईं एसपी हवेलीअ ते बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ न कुझु जाए। अड़े मां हुन जी वर्दी लाराए छॾींदुसि। कंहिं पखीअ में बि एतिरी ताक़त कोन्हे जो हवेलीअ में पर हणे। बाबा साईं मां हिकु सलाह ॾियां। हा हा चओ। बाबा साईं हिकु चकर हुन सां थोरो नरम हलो। छो मां कोन खां डिॼां थो जा? न सरकार तव्हां हुनखे छो ॾिजो? पोइ भला तूं ई ॿुधा त कहिड़ी ख़ुशीअ में भला मां नरम थिया? छो त बाबा साईं इहो सोचणो आयो। चईसि त लॾो खणे। बाबा साईं मूं हुनखे चयो, हू पोइ चए त मां रेस सां पाण ई ॻाल्हाईंदुसि। मूंसां वरी छा ॻाल्हाईंदो? थी सघे थो बाबा कमेर मिंट वठी जे तव्हां ॾे माफ़ी वठे तव्हां खां। कमदार माफ़ी सोजरो न, उहा एएसपी पाण अची वठे। बाबा साईं जॾहिं वॾो झुके थो पोइ त बसि न। उहो झुके न, उहो वरी निभागी केस थी उथलाए केस। बाबा साईं जेकर हुनजो पीउ झुकियो न ईअं सम्झो त हुनजी धीउ बि झुकी कि बिला। छा सम्झा? आ तूं सम्झा? बाबा साईं सम्झो था पुलिस में ॾिसंदो थो कनकार पए थो, ख़ामोश थी न सम्झ त झुकी। बाबा बाबा अंदरून तौर ते मथनि ऑफिसरनि खे चई बदली कराए छॾियोसि। जॾहिं बदली थी त वरी ॻोठ में लॾो बि खणंदा। कमदार जेकॾहिं बदली न कराए सघियोमांसि त इन पीउ ऐं धीउ खे मारण जी पूरी पूरी कोशिश ज़रूरी पवंदी। बिस्मिल्लाह अब्बा बिस्मिल्लाह। भई अब्बा बड़े फोड़ा हद जरी आई तेरी मानी बचाई अथव। खा बा खा अल्लाह साईं तोखे। अम्मा पेट जो दोज़ख भरणो, बग़ैर खाई डॉक्टर ॾे बि वञणो। अबा मां साथ अचे न पोइ सां गॾिजी वञू डॉक्टर ॾे। हा अम्मा अचे मासड़ त वञूं था। थी वेंदो बसि ॼाण आयो। बसि मड़े बग़ैर खाइणा, उहे बग़ैर इन करे खाधमि जो दवा बि खाइणी आहे। हा अबा दवाऊं बि ॾाढियूं गरम आहिनि। खा हिकिड़े मर्ज़ लाइ थियो ॿियो मर्ज़ वञे। जाई थी चई मड़, असुल दवाऊं त आहिनि ई कोन, रुगो नकुल दवाऊं। हीअ अबा माण्हू ई नकली थी विया आहिनि, तूं वरी दवाउनि जी ॻाल्हि थो करी। मासात वार सुबह जा वञे। वारिस बिना दोले डांस करे। बिना दौल जे डांस करे को कसूर बाबा? मतलब त मासड़ वे मासात यूसुफ सां गॾिजी डॉक्टर ॾे थो वञे। हाज़िर मासात। ॿियो हुकुम? मासड़ पोइ हलूं? हा हलूं था, पर ॿी ॻाल्हि ॿुधी थी, इन ई कमदार खे कड़ो चाढ़िया आहिनि। मासड़ कीअं? चयो मां त तो यूसुफ खे खट भेड़ो कयो आहे। तूं चवेसि मां रुगो ठीकु थिया कराईंदोमांसि बिना दोल जे डांस। ठीकु आहे। हेलो एएसपी सनम स्पीकिंग। सरफराज खान इज हियर। चओ सरदार साहब। ॻाल्हि ॿुध,
तोखे न जेको तीर मारणो हो उहो तो मारियो। मूं छा कयो आहे? शिकायतूं त तव्हां कयूं आहिनि बाला ऑफिसरनि खे। ऐं केस मोकिलायो आहे। ग़लति फहमी जो इलाज कोई न आहे सरदार साहब। तव्हां साबित करे ॾेखारियो। मूंखे साबित करण जी का बि ज़रूरत कोन्हे। साबित थियल खे मां छा साबित कंदुसि? ओके, नो प्रॉब्लम। हली न अचे हा न त तोखे प्रॉब्लम बि सम्झ में अची वञे हा। छा मक़सद? मक़सद ॿुधाए? पिणे माफ़ीअ लाइ आयो हो, माफ़ीअ लाइ। छा? पुछी सघीसि थी, पर जेकॾहिं न बि पुछीसि त बि ख़ैर आहे। पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी थे, या त या जिस्म ते वर्दी न रहंदई, या त वरी सॼी उमिरि पोस्टिंग लाइ धिका खाईंदी रहंदी आहे। सरदार साहब, आस्ते आस्ती ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त वॾे आवाज़ करण सां आसमान कॾहिं बि नाहे लुॾंदो। अञा बि जेकॾहिं बाज़ न आहिनि उग्रो नतीजो भोगींदी आहे। अॼु सम्झो त तव्हांजी ज़िंदगीअ जो आख़िरी सिजु आहे। हिकिड़े नवाब जो बची वियो न, उहो असांजे ख़्याल न आहे, सम्झो? कमदार अॼु नवाज़ खे मरणो पवंदो ऐं अॼु खेसि हर हाल में मारींदा। कमदार तूं को फिक्र न कर। अॼु जेकॾहिं ज़िंदा बची वियो न त पोइ असांखे मारे छॾिजो था। अॼु सभु कुझु मूंखे पाण खे करणो पवंदो। उहो त मुंहिंजा बि ज़िंदगीअ जो मसइलो आहे। जेके नवाज़ बची वियो त सरदार साईं मूंखे ज़िंदा न छॾींदो। इन जे करे अॼु मूंखे पाण खे वञ थक करणो पवंदो। पाण खे अचो। हा, तुंहिंजे चवण ते मूं साॻे केस जी पोइवारी कराई, नई हाज़िरी लॻाई। वरी छा थियो अम्मी? वरी बि साॻियो ई जवाब, नई तारीख़। तॾहिं त चवां पई अम्मी, मूंखे हिननि जे साम्हूं आणियो। मुंहिंजे लाइ तोखां सवा को जीअण जो आसिरो बि त न आहे न फिज़ा। ऐं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी, तोखे शायदि उन्हनि जे ज़ुल्म जो अंदाज़ो न आहे। शायदि तव्हां बि विसारियो आहे, मां बि हुननि जो ई खून आहियां। मुंह में बि साॻी ललकार ऐं दहशत आहे। मां हिन दहशत खे संभाले रखणु चाहियां थी। हाणे तुझे पेरनि में जंजीर लॻी आहे ऐं आवाज़ में उॾाइण बंदि थी वियो तुंहिंजो। अहिड़ो वन थकंदो साए यारे मोला। घणो ई तुंहिंजे पुठियां रुलंदा रहियासीं। हाणे तोखे मारे पंहिंजी ज़िंदगी वधाए छॾींदासीं। नवाज़ घणो भॻो आहे। हाणे भॼण जी कोशिश न कजाए। असुल वन थकंदो साए, वन थको, सम्झाई? कमदार, मुझे लाइ ज़िंदगी जी का भी अहमियत ना है। लेकिन तोखे ज़िंदगी प्यारी ना है। कयाई तो वन धक्को जाने मोला। और ये गरीब जो बार थी करे और मोहतार जे संगत। हाँ
हाणे अहिड़ो सबक़ु सेखारींदोसांइ वरी करे को बि ग़रीब जो ॿार पंहिंजी इज़त में हथ न विझंदो न वरी इश्क कंदो। हले वाह छिक पट मोहबत आहे ई ॾुखनि सुखनि जी वाट, इश्क त आहे ई कंडनि जी सेज ते सुम्हण जो नालो। ज़िंदगी आहे मौत जी सेरांदी, इश्क में चोट जो नालो। कुझु थियो सम्झाई। हाणे तुंहिंजी ज़िंदगी जो किताब हमेशा जे लाइ बंदि थो कयां। कयाई तो वन धकु हो जाने मौला। हिन करे वाइट हट हिक ई वन धक सां पूरो पूरो जाने मौला। ॻाल्हि ॿुधो, हाणे त मां हेॾो अची छो, मां हेॾो हलां थो, ये को असांखे ॾिसे न त ही कमु असां कयो आहे, सम्झाई। हे वठ थिया, ठीकु आहे, जल्दी अची थो। केरु हुया नवाज़? कमदार हुनजा साथी हुया। मैरो मैरो बाबा तव्हां वॾे रेॾे छो विया हुयो? छो वियो सास? हाणे इहो को सुवाल आहे? सदाई वेंदो हुअसि, पर अॼुकल्ह विस बि सही त कहिड़ी अरबा ख़ता थी वई मूंखां। कहिड़ो फ़र्क़ु थो पए सनम? झुकण जे बराबरि आहे मां। झुकण कोन्हे, तूफान टाइण जे लाइ वियोसि, तूफान टाइण जे लाइ। छा थियां बाबा, छा थियां? घणा भेरा चई चुकी आहियां बाबा त हिन माण्हू आज़ारियो आहे, हाणे बि नथो सहे। समझदारी भी का शइ हूंदी आहे, हू नुक़सान भी पहुचाए सघे थो। माराईंदो न, भले माराए छॾे। बाबा ये नचो अरमान तो थे बाबा, असीं माण्हू कॾहिं सुधरंदासीं? असीं सुधराई कोन आहियूं, केरु बि कंहिंसां कोन्हे। तूं या मथे मां हवाए कढी छॾ त कोई तोसां साथ ॾींदो। इहे ॻोठ वारा तुंहिंजे वेझो बि कोन ईंदा। बाबा तुंहिंजी ॾिस न, तुंहिंजी सचाई, तुंहिंजी नौकरी अवाम जे लाइ सिकदारी आहे, मां मञा थो, पर बाबा तुंहिंजी हयाती बि असांखे प्यारी आहे। टिजणा आहियूं असां। हा बाबा ये सम्झो, असीं टिजणा आहियूं, कायर आहियूं, असीं खेती आहियूं, असीं शरीफ़ आहियूं, या शराफ़त ई त टिजंदी। सनम इज़तदार ई टिजंदो आहे। बक्सो बि न करे त तूं न्याणी आहीं, न्याणी। वरी बि सागा मेणा ऐं सागा ई ताना, औरत आहीं, न्याणी आहीं, इज़त आहीं, सभु कुझु अजीब थो लॻे बाबा। ठीकु आहे, भले तूं मुंहिंजो चवण न कर, ठीक भले तूं ना फरमा, तूं सही मां ग़लति, बस। पापा जी सच्ची पापा। अस्पताल पानी भरिया। शुगर थियो बाबा साईं जो कोरट वारो मामलो संभालजे। हाँ हाँ, पर इहो सिर्फ़ न करे जो असांजो वकील मज़बूत हो। हाणे केस सुता हलंदो,
हाँ वकील भी यहीं पहुंचे। बाबा साईं को खदशो त न आहे? न केस कमज़ोर आ, लावारसी में आ, लावारसी में। कोरट कोरट आहे बाबा साईं। हाणे जेकॾहिं वारसी थी आहे त पोइ कुझु बि थी सघे थो। अरे बेवकूफ़ी जा मुझे खिलाफ जेके भी बयान आहिनि सब जो सब कमज़ोर आहिनि। पोइ बाबा साईं वकील खे चओ त केस बहितर लड़े। अरे बाबा वकील वीचारनि खे त रुगो पैसे जो आसरो हूंदो आहे, पैसे जो। सही आहे बाबा साईं, पर पोइ बि वरी कोशिशि कजो। घबराई छो तो? अहिड़ा अलाए केतिरा मसइला हल करे छॾनि। तूं हाणे कोर्ट जे ॻाल्हियुनि खे छॾ, तूं पंहिंजी ॻाल्हि कर। पंहिंजी कहिड़ी पंहिंजी ॻाल्हि बाबा साईं? उन छोरीअ जो नालो छा आहे? वाह फिज़ा फिज़ा। भला हुनजे माइटनि सां ॻाल्हि कई, छा था चवनि? न बाबा साईं। वाह पुट वाह, वाह जो ठहियो ई। लॻे थो त मूंखे ई उते हलणो पा। न न बाबा साईं, मां उन्हनि सां ॻाल्हाए सभु कुझु तइ करे पोइ तव्हांखे कॉल कंदुसि, तव्हां हलिया अचिजो। ठीकु आहे, पर हिकु ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इनकार कनि न त पोइ मूंखे ॿुधाइजांइ, मां हुनखे पाण ई ॾिसंदुसि। ज़बरदस्ती न आहे करणी बाबा साईं। तव्हां मोकिलियो त मां पुफी खे वठी वञा। पुफे खे वरी काॾे वठी वेंदे? शहर बाबा साईं, हुए बि पुफी जी तबियत ठीकु न आहे। शहर में चेकअप बि कराईंदोसांसि। कुझु बि कोन्हेसि, इहो कुझु थियण जो ड्रामो रचाई वेठी आहे। जेकॾहिं हिनखे कुझु थी बि वियो न त मां हुनजो इलाज पाण कंदुसि। मां वेठो बाबा साईं, पुफी तकलीफ़ में आहे। मूं छा चयो? मुंहिंजी ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में नथी वेहे छा? हा, उहा मुंहिंजी भेण आहे, उन जो मसइलो मां पाण हल कंदुसि। तूं रुगो फिज़ा जे बारे में सोच त हुन जा माइट छा था चवनि, बसि। ऐं हा, ॿियो रुगो तूं पंहिंजे इम्तिहान जे बारे में सोच। वधीक तुंहिंजे सोचण जो को बि कमु कोन्हे। मां वेठो आहियां न, वधीक पंहिंजो दिमाग़ मां पाण लड़ाईंदुसि। अहिड़ा वाद आहे, हाणे थींदो न रेस कुझु। पर हिकिड़ो ख़तरो आहे कमदार। ख़तरो? के ॾिसी वरितो छा? ॾिठो कंहिं कोन, बाक़ी असां अस्पताल ताईं बीठो कयोसीं। छो? पक करण लाइ त बची त न वियो। पोइ वेंदे वेंदे मसइलो करे वियो यार। मसइलो? कहिड़ो मसइलो? पुलिस जे अॻियां तुंहिंजो मुंहिंजो ई वाहिद जो नालो खईं। न न, हा कमदार, कमदार हाणे वाह रुकजांइ, पंहिंजी बि असांजी बि जान छॾाइजांइ। सरदार खे चवां थो त हुन दुश्मनीअ में नाला खिया। हा तयारी करे छॾे, न त असां सां गॾु हूंदे। थी त वॾो मसइलो हुयो आहे। ॾिसो हाणे छा थो थिए, पर तव्हां ॿिन्ही ते वॾी थी बाहि चढ़े मूंखे। असुल कया तव्हां ॿिन्ही खे वञ थक। इहो वरी छा थी? अई कमु अधूरो कंदा। अरे कॾहिं पूरो कमु कयो अथव? माराईंदो न भाॻो मूंखे, माराईंदो तव्हां। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।